ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर करे रहिया आहियूं हुरन जो रूहानी पेशवा पीर पगारो रूहानी सफ़र ते थर पहुतल आहे। पीर पगारे दाहिली तालके जे ॻोठ धणी जी वेरे में क़याम कयो आहे। पीर पगारे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दीदार बि करायो आहे। पीर पगारे जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं पाक फ़ौज लाइ हमेशह दुआगू रहो। पाक फ़ौज मुल्क जो दिफ़ा करे थी। फ़ौज आहे त मुल्क आहे। घरनि ॿाहिरां ऐं ॻोठनि में वण पोखियो, नियाणियुनि खे तालीम ॾियारियो। पीर पगारे जो इहो चवणु आहे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो, ग़लति सोबत खां परे रखो। अहम ख़बर आहे हुरन जी रूहानी पेशवा पीर पगारो रूहानी सफ़र ते थर पहुतल आहे। पीर पगारे ॾाहिली तालके जे ॻोठ धनी जे वेरे में क़याम कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बरकत बजीर। जी बरकत, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हुरन जो रूहानी पेशवा जीटीए ग्रुप जो सरबराह पीर पगारो 39 सालनि खां पोइ रूहानी दौरे ते रात खां सरपार कर पहुतल आहे। रात जेको आहे ॾाहिली तालके जे ॻोठ धने जी वेरी में खावड़ चौकी जे ख़लीफ़े फ़कीर रमज़ान नाम वटि राति क़याम कयो ऐं सुबुह जो मुरीदनि खे दीदार करायो ऐं अक़ीदतमंद ऐं रूहानी दीदार कराईंदे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान ऐं पाक फ़ौज लाइ हमेशह दुआगू रहो ऐं पाक फ़ौज मुल्क जो दिफ़ा करे थी ऐं फ़ौज आहे तॾहिं मुल्क आहे। ऐं वधीक चवणु हो त घरनि जे मौसमी जेका तब्दीली आहे उनजे हिसाब सां घरनि जे ॿाहिरां ऐं ॻोठनि में वण वधीक पोखियो ऐं नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो ऐं पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो त ग़लति सोबत खां परे रहनि। उनखां पोइ छाछरो ॾाहिली तालकनि जे ॿियनि ॻोठनि जा रूहानी सफ़र लाइ रवानो थी वियो, जेको अॼु हींअर मंझंदि जी मानी जेको आहे ॻोठ छहो नोड़ी में फ़कीर उमेदी नोड़ी वटि जेका आहे उते दावत आहे। हींअर जेको आहे पीर पगारो जेको आहे उते पहुतो आहे। उनखां पोइ जो सफ़र जेको आहे राति जेको आहे नंगर तालके जे ॻोठ सुंदर में राति क़याम कंदो ऐं उनखां पोइ तालके नंगर पार्क जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो रूहानी दौरो कराईंदो। वॾी महिरबानी बरकत अपडेट करण लाइ।